रानीपुर सिंधी सकाफ़त जे ॾिण जे हवाले सां अजरक जे फुलड़नि वांगुरु उन जा रंग जेके निखरी पिया आहिनि। अॼु मच कचहरी जेका जंहिंमें क़ौमी कलाकार बि वॾे तइदाद में शिरकत कया। उन खां सवाइ क़ौमी जेके सान्यावंद शागिर्द ऐं सान्यावंदनि शिरकत कया। अचो उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो सकाफ़त बाबति छा चवणु आहे। स्टेज ते वेठल मौजूद मेहमान पिंडाल में वेठल क़ौमी साथियो हक़ मौजूद जीअं क़ौमी सकाफ़त मच कचहरी ओताक रियायूं आहिनि। उहे असांजो क़ौमी सुञाणपूं आहिनि। सकाफ़त अजरक ऐं टोपी असांजी सुञाणप आहे। सकाफ़त एकता जे ॾींहं खे असीं क़ौमी ॾींहुं करे मल्हाईंदा आहियूं। सकाफ़त क़ौमनि जी सुञाणप हूंदी आहे। अहिड़ियूं महफ़िलूं थींदियूं आहिनि जिन प्रोग्राम कयो आहे उन्हनि जी जस हुजे। मां लतीफ़ साहिब जे जैन सिटनि सां आउं पंहिंजी जाइ छॾींदसि। शहीद सिंधु देश बशीर ख़ान कुरैशीअ जे नाम अॼु पिण अखड़नि सॼण पंहिंजा सारिया। अॼु पिण अखड़नि सॼण पंहिंजा सारिया। ॻणनि था ॻोलनि जूं बूंदूं बस न कनि संदी सिक पिण लोक ॾिठे न लहे। ककर मुंझ कपा जो नेणा न लहे। जहिड़ा मुंहिंजा सुपरी तेरा मेघ मला खण अखड़ूं त खिलिया सूर संधा कयूं वञनि। वेठल ऐं स्टेज ते वेठल क़ौमी साथियो जीए सिंधु देश जीए साईं जीएम सैयद साथियो जिन क़ौमुनि जी सकाफ़त हूंदी आहे उहे क़ौमूं दुनिया जे नक्शे ते अनफराज़ी हैसियत रखंदियूं आहिनि। मुल्क जे क़ाइमु थियण खां पोइ पहिरीं वज़ीर आज़म लियाकत अली ख़ान सिंधी क़ौम खे गॾनि खे अकलण वारी क़ौम चयो। तॾहिं मुंहिंजे रहबर साईं जीएम सैयद तारीख़ी कलमी पोलियो करे कल्चर सिंध किताब लिखियो। अॼु असांजी पंहिंजी सकाफ़त अजरक टोपी ज़िंदा आहे। ॿिया मुल्क मिटीअ जो ढेर आहे। असांजी सिंध सकाफ़त सां गॾु तहज़ीबी वरसा बि क़ाइमु लॻी पई अचे। मोहन जो दड़ो रनी कोट असांजा असासा आहिनि। हिन मच कचहरी जो जिन साथियुनि इंतज़ाम कयो आहे उन्हनि पंहिंजो फ़र्ज़ु निभायो आहे। उन्हनि अदब भाइरनि खे आउं सलाम कयां थी। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां असांखे सॼे इज़त बख़्शी। तव्हांजी वॾी महिरबानी। लतीफ़ सरकार जी सिटुनि सां आउं पंहिंजी जाइ छॾींदुसि। अलस्तु बिरब्बिकुम जॾहिं कनि पयोम कालू भला कल बसी तॾहिं तित चयोम तंहिं वेर कयोम वचन विड़ी कंसी। सिंध अॼु हिन दौर में जेकी आहे उहा ग़ुलामीअ जे तरे में गुज़ारे पई। पर पोइ बि सिंधी माण्हू पंहिंजी सकाफ़त खे यादि कंदे झरझंग में जेके आहिनि सो सकाफ़ती कचहरियूं मच कचहरियूं राग रंग जी महफ़िल थी रही आहे। उनजे बावजूद जो सिंध हिन महिल ज़ख़्मी आहे ऐं सिंध खे मुकमल तौर साम्राज्य जेको आहे उहो हर तरीक़े सां जेको आहे उहो कपड़ चाहे थो। ऐं जंहिं क़ौम जी सकाफ़त ॿोली कल्चर क़ाइमु आहे ऐं ज़िंदा आहे उहा क़ौम जेकी आहे पक सां ज़रूरु जीअंदी। ऐं असां सिंधी बि हिन ग़ुलामीअ मां हिन अहिड़ी सारी जबर मां ज़रूरु पार पवंदासीं। छो त सिंध हिन वक़्तु पीपुल्स पार्टी जी सहूलियतकारीअ में जेकी पीपुल्स पार्टी सहूलियतकारी थी करे वक़्त जे साम्राज्य जी सिंध खे मुकमल ग़ुलामीअ में रखण जे लाइ सिंध जी ज़मीनूं सिंध जा वसीला सिंध जो समुंड कारूंजड़ हुजे गैस हुजे कोयलो हुजे नौकरियूं हुजनि ज़मीनूं हुजनि उन्हनि जे साम्राज्य अख आहे उहो मुकमल तौर साम्राज्य चाहे थो त जेको आहे सिंध जेके मुकमल पंहिंजी कंट्रोल में करे वठां। ऐं असां सिंधी सम्झूं था साम्राज्य ताक़तवर आहे असां कमज़ोर आहियूं। पर असांजो जेको अंग आहे उहो किरोड़नि में आहे। ऐं असां जहिड़ी बि सुजाग थी मुतहद थी ऐं सिंधियत जो नारो हणी निकिरी पवंदासीं त दुनिया जे हज़ारनि सालनि खां साम्राज्यनि खे कब्ज़ेदार कुवतुनि खे दसींदी अचे पई सिंध त हिन वक़्त जे साम्राज्य खे बि दसे वठंदा। उनमें सभु वर्षा आहिनि ग्रुप ऑफ रानीपुर जा शागिर्द बि मौजूदु आहिनि। सभु ख़ुशी सां इन प्रोग्राम खे मल्हाए रहिया आहिनि। सभई दोस्त इनमें कचहरी करे रहिया आहिनि। सकाफ़ती ॾियारे खे मल्हाए रहिया आहिनि। सिंध जो सकाफ़ती ॾियारो हिकु अज़ीम ॾींहुं आहे। सिंधियुनि जे लाइ शान ऐं शौक़त आहे। ऐं
उनमें सभई सिंधी 7 दिसंबर ते सकाफती ॾाढे खे तमामु सुठे नमूने सां मल्हाईंदा। 7 दिसंबर जी एकता जी तयारी पिया करियूं। अॼु मच कचहरी ऐं इहे सकाफ़ती असांजा जेके आहिनि वरिसा आहिनि ओताकूं हुजनि, मच कचहरी हुजे ऐं ॿिया मश्किलात जेके आहिनि असांजा आहिनि, कबड्डी आहे, कोॾी रांद आहे, इहे असांजी क़ौमी रांदियूं आहिनि, इहे असांजी सुञाणपूं आहिनि। ऐं जंहिं क़ौम जी ॿोली ज़िंदा आहे उहा क़ौम ज़िंदा आहे, जंहिंजी सकाफ़त ज़िंदा आहे उहा क़ौम ज़िंदा आहे। अजरक टोपी असांजी इज़त अज़मत ऐं गैरत जी अलामत आहे। अॼु पूरी सिंध इन शइ खे ॾिसे पई, 7 दिसंबर जे लाइ तयारी पई करे त असीं एकता जी माला में गॾियल आहियूं ऐं सकाफ़त खे असीं ईअं मल्हायूं पिया क़ौमी ईद जीअं, ऐं इन खां वधीक असां लाइ ॿी का ख़ुशी कान्हे का। असां ख़ुशीअ सां मल्हायूं था, सिंधी सकाफ़त असांजो सुञाण आहे, कल्चर डे आहे असांजो, असां पंहिंजो ख़ुशीअ सां मल्हायूं था। सॼी सिंध में कल्चर डे जो इंतज़ार हूंदो आहे, असां मल्हायूं था ख़ुशीअ सां ॾाढो। सिंधी सकाफ़त जो ॾिणु जेको आहे सो रानीपुर में वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो आहे, जिते साञा वॾनि जेको वॾे तइदाद में शिरकत कया। उन्हनि चयो आहे त असांजी सिंधी सकाफ़त जेको आहे सो क़दीमी आहे, जंहिंखे जेको आहे सो उजागर करण जी अञा बि वधीक ज़रूरत आहे। ऐं हिते जेको आहे सो क़ौमी फनकार जेको आहे सो सिंधी क़ौमी गीत पिणु ॻाया आहिनि। कैमरामैन टीम सां गॾु अब्दुल सोलंकी, रिपोर्टर वॉइस ऑफ सिंध लंडन, रानीपुर। Thank you.